फोन किया तो गोलो मोकिलियो तो मैं मुझे हमरा अचे तो गोलो हमरा कीअं थींदो गोलो तो ताश में हूंदो आहे न टेंशन में अची विया यार गोलो अजीब ॻाल्हि आहे गोलो तो ताश में हूंदो आहे चाची इसमें हिकिड़ो आहे गोलो नालो बि गोलो आहे पाण भलो भलो आजे लो क्या करते केरा सरफराज मोकिलियो मां गोलो खान मूंखे सरफराज मोकिलियो आहे अच्छा माना तू ही सरफराज जो माण्हू तू ही गोलो कान जब रांधा वाली गाना पोते कैसे भी गा रहा बाबू भली जी सरफराज जे तो जाए तो पैसा रो कर दुखा जाए खपी पिछलो रंग रूप एसियो अलमारियों एलसीडीओ बेड असां जगह जगह सां बदल न आहियूं असांखे पंहिंजा पैसा खपनि ना बाबा नथा देन ना नथा न बसे हाणे ॾिजाए असांखे पंहिंजा पैसा छॾींदासीं असां बि कोन तोखे खर्च केॾा आहिनि घरनि जा सो हीअं नथा ॾेई सघूं ग़रीब थी पिया आहियूं ब्याज जो पैसो असांखे छॾिणो न आहे वठिणो आहे कहिड़ी हालत में बि निड़ी ते लत ॾेई वठंदासीं निड़ी में लत ॾेई वरी पोइ माल पोइ केरु ॾींदई हिन जो चाचा अथसि ॿाहिरि अथसि केरु कोन्हे लावारस आहे असांखे पैसा ॾियणा अथई 5 साले में 2 सालनि में 3 सालनि में रुपयो बि कोन असां पंहिंजा वठंदासीं पिनी छा बि करी किस्तूं करी तव्हां खपाइनि पर असांखे पंहिंजा पैसा ॾिजाइनि पूरा घर ब्याज जो पैसो आहे छॾींदो बि पैसा वठंदो साईं छॾींदो साईं न वठंदो साईं बाक़ी छा सियासी भागे मां जो गोलो आहे एक अजीब किस्म जो गोलो है यार दोस्तों हथ में दिया तो कया त इहो हुयो गोलो व्याजी वरी हथ ॿुधायो पियो त जेका व्याज ते पैसा न वठिजो छो जो व्याजनि जो इहो शर्त न ॾिसंदा आहिनि ग़रीब खे न ॾिसंदा आहिनि अछी ॾाढी खे चवंदा आहिनि व्याज जो पैसो वापसि कयो मुंहिंजो मक़सदु इहो ई हुयो त सिर्फ़ु मां इहा वीडियो ठाहियां व्याज जे हिसाब सां जे पसंदि अचे त शेयर कजो लाइक कजो ऐं कमेंट्स में पंहिंजी राय लाज़मी ॾिजो तव्हांजो पंहिंजो चैनल